8 इन ऑन, यानी पंहिंजो टॉपिक जेको आहे सेम आहे, प्रेपोजिशन आहे। प्रेपोजिशन काफ़ी वसी आहे, ईअं कोन्हे त रुॻो 8 इन ऑन पाण पढ़िया हुया त प्रेपोजिशन क्लियर थी वियो। हिननि जे बाबति पढ़ियो ऐं सिर्फ़ु टाइम जे मुतालिक़ त प्रेपोजिशन ऑफ टाइम छा हूंदो आहे। कंहिंजे ज़हन में आहे त 8 प्रेपोजिशन किथे इस्तेमालु कंदा आहियूं? 8 प्रेपोजिशन मां एग्ज़ैक्ट टाइम। अच्छा, हिन सेंटेंस में छा लॻंदो ॿुधाइजो? एट लॻंदो, इन लॻंदो, आन लॻंदो। 8 जो इस्तेमालु छाजे करे कयो थी भला? फिक्स टाइम आहे। अच्छा, मूं पोएं लेक्चर में तव्हांखे हिकिड़ी ट्रिक ॾिनी त घड़ी तव्हांजे ज़हन में हुजे ऐं कैलेंडर तव्हांजे ज़हन में हुजे, ठीकु आहे न। यानी घड़ीअ मथां असां ॾिसी टाइम को बि ॿुधाईंदासूं। जेकॾहिं असां कंहिंखे ॿुधायूं त हींअर 10:30 थिया आहिनि, 10:30 बजे मां तोॾे ईंदुसि। आई शैल कम टू यू एट 10:30, एट 10:30, एट 9:30, एट 7:30। ऐं जेकॾहिं सवा हुजे त पोइ चवंदासीं 10:15, यानी 10:15 बजे। त इन में हाणे तव्हांजे ज़हन में इहो हुजे त हिते कहिड़ो बि टाइम अची सघे थो। लाज़मी कोन्हे त टाइम हरू भरू असां ॾे पूरो घंटो अचे, त अहिड़े क़िस्म जो सेंटेंस असां ॾे हिन में अची सघे थो। आई शैल स्टार्ट द क्लास (8:15). I shall start class (8:15). हाणे ते (8:15) जो मतिलबु छा आहे? (8:15) जो मतिलबु छा आहे? 8:15। जेकॾहिं हिते लिखियलु हुजे 7:45, 7:45 यानी 7:45। छा? 7:45 यानी हिते वर्ड चेंज थी सघंदा। मतां तव्हां हिन में मुंझी वञो त क्वार्टर छा आहे। हिते बि असांखे 8 जो ई इस्तेमालु करिणो आहे, हिते बि 8 जो ई इस्तेमालु करिणो आहे, ठीकु आहे। हिकु दफ़ो छो जो प्रेपोजिशन वसी आहे, मां तव्हांखे हिकु दफ़ो ॿी उहा साॻी शइ वरी बि ॿुधाए थो छॾियां, थोरो गौर कजो पुट। छो जो साईं वारनि खां कुझु टाइम वधीक वरितो आहे। घड़ियाल आहे असां वटि, ठीकु आहे बाबा। घड़ियाल असां वटि आहे, ठीकु आहे। हाणे घड़ियाल जे मुतालिक़ घड़ियाल मां जेके शयूं मिलंदियूं आहिनि असांखे ख़बर आहे। कहिड़ियूं शयूं मिलंदियूं आहिनि? सेकंड्स, मिनट्स, आवर्स, बसि इहे ई शयूं हूंदियूं आहिनि। डेज़ घड़ियाल में मिलंदा आहिनि। अच्छा बाबा, हाणे ॾिसो, जेॾी महिल ही वर्ड बिल्कुलु सेकंड लिखियलु आहे, असांजे जुमिले में ई सेकंड थो अचे। आई शैल कम डैश 10 सेकंड्स, असांखे उन सां इन लॻाइणो आहे। छा लॻाइणो आहे? इन लॻाइणो आहे। जेकॾहिं ख़ाली मिंटनि जी ॻाल्हि थी थिए त उन सां असांखे इन लॻाइणो आहे। जेकॾहिं ख़ाली कलाकनि जी ॻाल्हि थी थिए उन सां बि असांखे इन लॻाइणो आहे। कॉमन ॻाल्हि थिए जेकॾहिं त उन में इन लॻाइणो आहे। पर जेकॾहिं असां टाइम ॾिसी कंहिंखे ॿुधायूं था त मां हेतिरे टाइम ते क्लास स्टार्ट कंदुसि, मां हेतिरे टाइम ते पंहिंजो कमु ख़तमु कंदुसि, पोइ असांखे 8 लॻाइणो आहे, ठीकु आहे। यानी कलाक, ही वर्ड तव्हांजे ज़हन में हुजणु घुरिजे, ही वर्ड तव्हांजे ज़हन में हुजणु घुरिजे त को बि अहिड़ो सेंटेंस असां ॾे अची वञे उन में कलाक क्लियरली लिखियलु आहे त उते त असांखे 8 लॻाइणो ई लॻाइणो आहे। उन खां अलावा टाइमिंग कॾहिं कॾहिं अहिड़े हवाले सां अची वेंदी आहे। ॾिसो, आई हैव कंप्लीटेड वर्क 9। छा लॻंदो? यानी मूं कमु केॾी महिल ख़तमु कयो आहे? 9 बजे ख़तमु कयो आहे। पूरे ते हिते असां छा लॻाईंदासूं? 8 9। पोइ हिन जे अॻियां असां लिखी छॾियूं PM या AM, उनजो को बि तालुक न आहे। असांखे इहो ॾिसणो आहे त टाइमिंग कहिड़ी ॾिनी अथसि असांखे, ठीकु आहे। अच्छा, वी हैव स्टार्टेड वर्क 10 o'clock। छा लॻाईंदासूं?
8 लॻाईंदासीं, माना मुक़ररु वक़्तु जेको बि असां ॾे अचे, को बि फिक्स वक़्तु अचे त उन सां 8 लॻाइणो आहे। पर जेकॾहिं जर्नल ॻाल्हि थिए हिननि शयुनि जी ख़ाली, त आई कैन डू इट डैश 10 मिनट्स, हिते छा लॻाईंदासीं? आई कैन डू इट इन 10 मिनट्स। आई कैन डू इट, मूं तव्हांखे छा चयो आहे? सिर्फ़ु तव्हां हिन वर्ड ते फोकस कयो, सिर्फ़ु वर्ड मिनट्स इन ते फोकस करिणो आहे, असांजो प्रीपोजिशन दुरुस्त लॻंदो। ठीकु आहे ॿुधाए? इन। अच्छा, हिते कॾहिं कॾहिं असां विधिन जो बि इस्तेमालु कंदा आहियूं। मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त विधिन में ऐं विधिन में इन में कहिड़ो फ़र्क़ु आहे। हिते असां विधिन बि लॻाए सघूं था। ठीकु आहे, विधिन जो मतिलबु आहे हिकिड़ो टाइम आहे, उन में असां अचूं था। ठीकु आहे, पूरे टाइम में पहुचंदासीं, पूरे टाइम में कमु कंदासीं। आई कैन डू इट इन 10 मिनट्स, यानी मां इहो करे सघां थो 10 मिंटनि में, पूरनि 10 मिंटनि में। 10 मिंट थींदा त मुंहिंजो कमु बि पूरो थींदो। जेकॾहिं इन साॻे सेंटेंस खे चऊं आई कैन डू इट विद इन 10 मिनट्स, त पोइ छा थियो हिन मक़सदु? यानी 10 मिंटनि जे अंदरि, यानी 5 में बि करे सघां थो, 8 में बि कमु करे सघां थो। पर इन जो मतिलबु आहे पूरे टाइम में कमु कंदो पंहिंजो। सही आहे? त अहिड़े तरीक़े सां हाणे इहो तव्हांजो प्रीपोजिशन मिनट सां बि लॻंदो, सेकेंड सां बि लॻंदो, आवर सां बि लॻंदो, विधिन। ठीकु आहे, यानी जेका असांखे टाइम लिमिट मिलियल हुजे न, उन लिमिट खां असां अॻे उहो कमु करे वञूं, देन वी हैव टू यूज़ विधिन। अदरवाइज इफ देयर इज फिक्स्ड टाइम वी हैव टू यूज़ 8, फिक्स्ड टाइम 8। कैलेंडर जे बाबति ॻाल्हि कई थूं, इज इट इन योर माइंड? कैलेंडर मां छा मिलंदो आहे? कैलेंडर मां डेज़ मिलंदा आहिनि। अच्छा, मां तव्हांखे हिकिड़ो फॉर्मूलो ॿुधाए थो छॾियां, हीउ तव्हांजे ज़हन में हुजे। DDO, छा DDO तव्हांजे ज़हन में हुजे? DDO ॿुधो अथव न? DDO तव्हांजे ज़हन में हुजे। D फॉर डेट, D फॉर डेज़, O फॉर ऑन। यानी इन्हनि सां असांखे ऑन ई लॻाइणो आहे। किथे बि डेट जो ज़िक्र थी वञे तव्हांखे छा लॻाइणो आहे? ऑन लॻाइणो आहे। किथे बि डे जो ज़िक्र थी वञे ऑन लॻाइणो आहे। ठीकु आहे? अच्छा, कैलेंडर मां कहिड़ियूं शयूं मिलंदियूं बाबा ॿुधाईंदा हलो? सीक्वेंस सां ॿुधायो। डेज, वीक्स, मंथ्स, ईयर्स। सेंचुरीज मां सम्झा थो कैलेंडर में कोन हूंदियूं। साल गुज़रंदो त कैलेंडर एक्सपायर थींदो, ईअं न? हा। अच्छा बाबा, हाणे ॾिसो, डेज सां तव्हांखे छा आहे लॻाइणो? डेज सां ऑन लॻाइणो आहे। ऑन बि तॾहिं जॾहिं पर्टिकुलर कंहिं डे जो नालो हुजे। व्हेन वी आर टॉकिंग अबाउट दी 7 days, Monday, Tuesday, on Monday, on Tuesday, we have to use on. Otherwise जर्नल सेंस में ॻाल्हाईंदासीं त पोइ असांखे इन लॻाइणो पवंदो। वीक्स, वीक्स सां असांखे इन जो इस्तेमालु करिणो आहे, सिर्फ़ु इन ई लॻाइणो आहे। इन 2 weeks, इन 3 weeks, इन 4 weeks। पर तव्हांखे विधिन ॿुधायमि न, जेको विधिन, इहो विधिन डेज़ सां बि लॻंदो आहे, विधिन इहो वीक्स सां बि लॻंदो आहे। तव्हांखे 5 हफ़्ता मिलियल आहिनि त 5 हफ़्तनि जे अंदरि तव्हांखे कमु पूरो करिणो आहे। 5 हफ़्तनि जे अंदरि अंदरि त पोइ तव्हांखे छा लॻाइणो आहे? विधिन इस्तेमालु करिणो आहे। आई शैल कंप्लीट माई वर्क विदिन 5 weeks, विदिन 1 week। हिकु हफ़्तो तव्हांखे मिलियल आहे, हिकु हफ़्ते में जेकर हिकु हफ़्ते गुज़रण खां अॻु में तव्हां पूरो कयो, तव्हांखे लॻाइणो छा आहे? विधिन लॻाइणो आहे। ठीकु आहे? पर मंथ सां छा आहे लॻाइणो? मंथ सां बि असांखे इन जो इस्तेमालु करिणो आहे। ईयर्स, ईयर सां इन जो इस्तेमालु करिणो आहे। अच्छा, ईयर्स ऐं मंथ्स जेके आहिनि, इन जे लाइ हिकु फॉर्मूलो आहे। DDO तव्हांखे यादि रहंदो, या हिकिड़ी ट्रिक आहे, ज़हन में हूंदो, ग़लति इस्तेमालु कोन कंदो। अच्छा, ईयर्स जे लाइ छा लिखियो आहे? दैट इज अ फॉर्मूला ऑफ यमी। ठीकु आहे? YMI यादि आहे। ठीकु आहे? Y फॉर ईयर, M फॉर मंथ। उन्हनि सां असांखे छा लॻाइणो आहे? इन जो इस्तेमालु करिणो आहे। ठीकु आहे पुट? अच्छा बाबा, हाणे अॼु हिननि मुतालिक़ ॻाल्हाईंदासीं कुझु प्लेसिस जे हवाले सां बि। छा? प्लेसिस जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं।
अच्छा बाबा इन जो इस्तेमालु कंदा आहियूं प्लेसिस जे लाइ, ठीकु आहे। हाणे जेॾीमहिल प्लेसिस जे लाइ इस्तेमालु थिए त पोइ हुनखे असां चवंदा आहियूं प्रेपोजिशन ऑफ प्लेस, यानी इन ऑन एट प्रेपोजिशन ऑफ प्लेस बि आहिनि, ठीकु आहे। इन इस्तेमालु कंदासीं बिग प्लेसिस जे लाइ, छा जे लाइ? बिग प्लेसिस जे लाइ। हाणे बिग प्लेसिस में तव्हां सम्झी शायदि विया हूंदो, न त वरी मां अलॻि अलॻि करे ॿुधायां थो। बिग प्लेसिस में असांजा कंट्रीज़ बि अची वेंदा आहिनि, असांजा सिटीज़ बि अची वेंदा आहिनि, असांजूं जेके वॾियूं वॾियूं प्लेसिस हूंदियूं आहिनि उहे बि अची वियूं हिन में, ठीकु आहे न। यानी कंट्रीज़, सिटीज़, प्रोविंसिस, कॉन्टिनेंट्स, उन्हनि सां असांखे छा लॻाइणो आहे? इन जो इस्तेमालु करिणो आहे, ठीकु आहे। वरी हिते थोरो लिखी छॾिजोसि, सिटीज़, कंट्रीज़, प्रोविंस, ठीकु आहे। इन्हनि सां असांखे इन जो इस्तेमालु करिणो आहे। ॾिसो, आई लिव छा लॻायूं हिते? इन पाकिस्तान छो लॻायोसीं? छो जो असांजे ज़हन में आहे त हिकिड़ी कंट्री जे बारे में ॻाल्हाए लाइ बिग प्लेसिस में शामिल थी वियो, ठीकु आहे। इन इस्तेमालु करिणो आहे। We are dash Qazi Aman. We are at Qazi Aman in Qazi Aman. हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, असांजे रुॻे ज़हन में हूंदो आहे त एट काज़ी अहमद, एट काज़ी अहमद, एट काज़ी अहमद, ठीकु आहे। एट काज़ी अहमद पुट जेकॾहिं असां इन लॻायूं त बि सही आहे, हिते जेकॾहिं असां एट लॻायूं त बि सही आहे, ग़लति को बि कोन्हे, ठीकु आहे। इन काज़ी अहमद चवंदासूं, एट काज़ी अहमद बि चवंदासूं, ठीकु आहे। जेकॾहिं सिटीज़ जे हिसाब सां हिनखे सम्झूं त पंहिंजो सिटी आहे पंहिंजे लाइ वॾो आहे, ठीकु आहे न, इन लॻंदो, ठीकु आहे। अच्छा, जेकॾहिं इनखे असां नंढड़ी प्लेस सम्झूं त पंहिंजे लाइ नंढड़ी प्लेस बि थी वई, हिकिड़ो नंढड़ो शहर आहे ॿियनि जे हिसाब सां, त एट बि लॻंदो, ठीकु आहे। माना ॿई सही आहे, न लॻंदा। पर जेॾी महिल असां गॾु किन शयुनि जे बारे में ॻाल्हाईंदा आहियूं न, गॾु, त पोइ असां छा इस्तेमालु कंदा आहियूं? ॿुधिजो, हाणे एट इस्तेमालु कबो आहे लोकेशन जे लाइ। छा जे लाइ? लोकेशन जे लाइ। हाणे लोकेशन कीअं? असां हींअर काज़ीमंद में मौजूदु आहियूं। काज़ीमंद में मौजूदु किथे आहियूं? स्पेक्ट्रम ते मौजूदु आहियूं। किथे? स्पेक्ट्रम ते, यानी लोकेशन असांजी स्पेक्ट्रम आहे। ऐं असांजी जेका एरिया आहे, जेको माना सिटी बाबति ॻाल्हाई पिया, उहो असांजो काज़ीमंद आहे। जेकॾहिं असां गॾु जुमिलो हिननि जे बाबति लिखूं त आई एम डैश स्पेक्ट्रम डैश काज़ी अहमद, त पहिरें ब्लैंक में छा ईंदो? ॿिए ब्लैंक में छा ईंदो? एट स्पेक्ट्रम इन काज़ी अहमद। जॾहिं ॿिनि जॻहियुनि जो ज़िक्र थियल आहे न, पोइ असांखे फोकस करिणो आहे वॾी जॻह खे। वॾी जॻह कहिड़ी आहे? जेका बिग प्लेस आहे उन सां लॻंदो इन, जेका स्मॉल प्लेस आहे उन सां लॻंदो एट, ठीकु आहे। त हिन में तव्हां लिखंदो छा बाबा? स्मॉल प्लेसिस, स्मॉल प्लेसिस। या हिनखे असां ईअं चई सघूं था त का लोकेशन हुजे, वी आर लोकेटेड, वी आर लोकेटेड हियर नाउ। असां हिते मौजूदु आहियूं हींअर, किथे? स्पेक्ट्रम ते मौजूदु आहियूं, ठीकु आहे पुट। अच्छा, विलेजिस सां रुॻो इस्तेमालु कयो वेंदो आहे, एट विलेज, एट विलेज, एट विलेज, प्रेपोजिशन जी ॿेड़ी ॿोड़े छॾिजनि। एट, एट असां लॻायूं था, सही आहे, ग़लति कोन्हे, पर असांजे सेंस में रुॻो इहो आहे त एट विलेज थींदो, ॿियो थींदो ई कोन। पर जेकॾहिं मां चई छॾियां हाणे लॻायो, कहिड़ो प्रेपोजिशन लॻाईंदो? हिते बि मूं ख़ाल छॾियो आहे, हिते बि छॾियो आहे, ठीकु आहे। हाणे हिन में फोकस कयो त वॾी जॻह कहिड़ी आहे? वॾी जॻह कहिड़ी आहे? विलेज आहे। हिते असां चवंदासूं इन माय विलेज, ऐं हिते छा लॻाईंदासूं? स्मॉल प्लेस कहिड़ी आहे? आई एम एट होम इन माय विलेज, यानी ॿ प्लेसिस आहिनि त उते। अच्छा, कराची जे लाइ चवंदा आहियूं इन इन इन। कराची जे लाइ बि असां जेको आहे ॿियो को प्रेपोजिशन इस्तेमालु करे सघूं था, ठीकु आहे। पाकिस्तान जे हिसाब सां असां कराची खे एट चवंदासीं। छा चवंदासूं? आई एम डैश कराची डैश पाकिस्तान, आई एम एट कराची इन पाकिस्तान, ठीकु आहे। आई एम एट कराची इन पाकिस्तान, छो जो पाकिस्तान वॾो आहे न उनखां। जेकॾहिं वॾी प्लेस जो मेंशन थियो हूंदो, यानी ॿई
प्लेसिस गॾु अचनि त पोइ असांखे प्रिपोजिशन जे सेंस में इस्तेमालु करिणो आहे। जेकॾहिं न त हूअं जेको मां तव्हांखे ॿुधायो ख़ाली त इन जो इस्तेमालु करिणो आहे। अगरि अलॻि अकेलो कराची जे बारे में ॻाल्हाईंदासीं पोइ चवंदासीं आई एम इन कराची, आई एम इन हैदराबाद, आई एम इन नवाबशाह, अलॻि सिटी जे बारे में ॻाल्हाईंदासीं। सही आहे बेटा, हीअ सम्झ में आई? प्रॉपर लोकेशन हिते असांखे एट इस्तेमालु करिणो आहे। अच्छा, वी आर शेर मोहम्मद कॉलोनी डैश कॉजी अमन छा लॻायूं? पहिरें ब्लैंक में छा लॻंदो? पहिरें ब्लैंक में लॻंदो वी आर एट शेर मोहम्मद कॉलोनी। ॿिए ब्लैंक में छा लॻंदो? इन काज़ी अमन। सही आहे। बसि इहा शइ तव्हांजे ज़हन में हुजे, बिग प्लेस कहिड़ी आहे, स्मॉल प्लेस कहिड़ी आहे, त असांजो प्रिपोजिशन ऑफ प्लेस जेको आहे ग़लति न वेंदो। ठीकु आहे। अच्छा बाबा, आन ते अचूं था। आन किथे इस्तेमालु कबो आहे? आन उते इस्तेमालु कबो आहे जेॾी महिल असां कंहिं बि सरफेस जी ॻाल्हि कयूं। सरफेस जी ॻाल्हि ईअं, ॾिसो बाबा, ही मार्कर पई आहे, डाइस ते पई आहे, असां हींअर वेठा आहियूं, मथे फ्लोर ते वेठा आहियूं, सेकंड फ्लोर ते वेठा आहियूं। ठीकु आहे। हिते असां आन जो इस्तेमालु कंदासीं, प्रिपोजिशन जो। कहिड़ो प्रिपोजिशन? आन। व्हेन वी आर टॉकिंग अबाउट एनी सरफेस, व्हेन something is placed on other thing, we have to use on preposition. सरफेस सम्झ में अचे थो न? सरफेस चवंदो हर शइ खे सरफेस हूंदो आहे। ठीकु आहे न। उन जे मथां रखूं का शइ त उहो छा आहे? आन आहे। ठीकु आहे न। मार्कर मुंहिंजे हथ ते रखी आहे। ठीकु आहे। हिते असां छा इस्तेमालु कंदासीं? आन इस्तेमालु कंदासीं। We are sitting dash the chairs on. The book is dash the table on the table. A cap is dash my head on my head. अच्छा पुट, हाणे जेको ही ऑन आहे इहो रुॻे सरफेस जे लाइ कोन लॻंदो आहे, ॿियनि शयुनि जे लाइ बि इस्तेमालु थींदो आहे। ठीकु आहे। हाणे हिकिड़ो अहिड़ो प्रिपोजिशन आहे जेको तक़रीबन माना ग़लति थींदो आहे। ॾिसो, असां कंहिं बि बॉडी पार्ट बाबति ॻाल्हाईंदासीं। छा? पार्ट ऑफ बॉडी, बॉडी पार्ट, कंहिं बि बॉडी जे बारे में ॻाल्हाईंदासीं, पार्ट जे बारे में ॻाल्हाईंदासीं, उते असांखे प्रिपोजिशन इस्तेमालु छा करिणो आहे? आन करिणो आहे। हिकिड़ो आम मिसाल आहे तव्हांजे लाइ, शी इज़ वियरिंग अ रिंग डैश हर फिंगर। ठीकु आहे। हाणे ॾिसो, ज़ाहिरी तौरु मीनिंग मुताबिक़ त हिते इन असां टेस्ट में ॾिसंदासीं, इन लॻाए छॾींदासीं बिना पुछा, छो जो आङिर में पातल आहे मुंडी, ईअं आहे न, आङिर में पातल आहे। ठीकु आहे। पर तव्हांखे बसि जेको मूं ॿुधायो त पार्ट ऑफ बॉडी, इट शुड बी इन योर माइंड। ग़लति न थींदो प्रिपोजिशन। शी इज़ वियरिंग अ रिंग ऑन हर फिंगर। शी इज़ वियरिंग अ रिंग ऑन हर फिंगर। ही इज़ वियरिंग शर्ट डैश इज बॉडी ऑन हिज बॉडी। वॉच पातल आहे बाह में। ठीकु आहे। he is wearing a watch। डैश आरम, आन आरम, आन आरम पवंदो, इन आरम कोन थींदो। छा? आन आरम पवंदो। बॉडी जे बारे में ॻाल्हायूं पिया, पार्ट जे बारे में ॻाल्हायूं पिया। एन आइसक्रीम फेल डैश माई लेग ऑन माई लेग। आइसक्रीम मुंहिंजे टंग ते किरी पई, ऑन माई लेग थींदो। ठीकु आहे। छो जो बॉडी जे बारे में ॻाल्हायूं पिया, पार्ट जे बारे में ॻाल्हायूं पिया। अच्छा, उन खां अलावा आन ॿियो किथे इस्तेमालु थींदो आहे? आन कॾहिं कॾहिं अहिड़ियुनि शयुनि जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, मसलन मां तव्हांखे चवां मैंगो जूस इज़ डैश डिमांड। माना हिन जो मतिलबु आहे मैंगो जूस जी ॾाढी डिमांड आहे। मैंगो जूस जेको आहे तमामु घणो खपे थो, हुनजी हलंदी चलंदी घणी आहे। ठीकु आहे न। त हिते हेठां प्रिपोजिशन तव्हांखे ॾिनल हुजनि ऑन, एट, ओवर। कहिड़ो कंदव? ऑन। छा कंदासीं? ऑन कंदासीं।
मैंगो जूस इज़ ऑन डिमांड, मैंगो जूस इज़ ऑन डिमांड, ठीकु आहे। त अहिड़े सेंस में बि प्रिपोजिशन कॾहिं कॾहिं लॻंदो आहे जो जेको रियूल हूंदो आहे, रियूल खां हटी करे बि कॾहिं कॾहिं प्रिपोजिशन इस्तेमालु थींदो आहे, ठीकु आहे। अच्छा, मोबाइल आहे, उहा मोबाइल वेकिरे जे लाइ आ मोबाइल मोबाइल असांखे खपाइणी आहे, ठीकु आहे। आ मोबाइल इज़ डैश सेल, ठीकु आहे। फॉर सेल, ऑन सेल, एट सेल। आ मोबाइल इज़ ऑन सेल, आ मोबाइल इज़ ऑन सेल। सही आहे पुट, सम्झ में आयो? शुड वी मूव फर्दर? तार मत जान छॾियो। हा, no, we can't use it for exact time. For proper or exact time we have to use it. घड़ीअ मां टाइम ॾिसी ॿुधायो, कंहिंखे कहिड़ो बि ॿुधायो, हाफ हुजे, पौणा हुजे, सवा हुजे, ॾेढ हुजे, अढाई हुजे, असांखे लॻाइणो एटा, ठीकु आहे न। अच्छा बाबा, ही सिंपल शयूं आहिनि, ठीकु आहे न। ही सिंपल प्रिपोजिशन जेके माना आसान में आसान सॾिबो आहे जिन खे इहे आहिनि, ठीकु आहे न। ॾुखिया बि आहिनि, आसान बि आहिनि, ॿई शयूं आहिनि। अच्छा बाबा, हाणे असां अचूं था छा ते? बाय प्रिपोजिशन ते अचूं था। छा ते? बाय प्रिपोजिशन ऐं विथ प्रिपोजिशन। बाबा विथ जो किथे इस्तेमालु कजे ऐं बाय प्रिपोजिशन जो किथे इस्तेमालु कजे, ठीकु आहे। बाबा बाय जो हिकिड़ो त असां इस्तेमालु कंदा आहियूं आम तौर पैसिव में, ठीकु आहे। पैसिव खे सभिनी मां भाया तो धो ई छॾियो आहे। वर्क इज़ डन बाय मी, टी इज़ टेकन बाय मी, मेल इज़ इटन बाय मी, दैट वर्क इज़ डन बाय मी, क्लास वॉज कंडक्टेड बाय मी, क्लास इज़ बीइंग कंडक्टेड बाय मी, ठीकु आहे। सभिनी खे ख़बर आहे त पैसिव में छा लॻाईंदा आहियूं? बाय लॻाईंदा आहियूं। तॾहिं लॻाईंदा आहियूं जॾहिं डूअर जी ॻाल्हि कयूं। when we are talking about doer of an action, जेकॾहिं मां चवां त एन एक्शन इज़ डन बाय सर अली ख़ान, कमु असां अली ख़ान खां कयो वञे थो त पोइ हिते बाय लॻाईंदासूं। टी इज़ टेकन बाय मी, चवां मूंखां पीती वञे थी। जेकॾहिं पैसिव में या को ॿियो जुमिलो हुजे, ठीकु आहे, कम जो कंदड़ माण्हू आहे त उते प्रिपोजिशन बाय लॻंदो आहे। टी इज़ टेकन बाय मी। अच्छा, बाय असां हिते जल्दी छो था लॻाए वञूं? छो जो हिते ख़बर पइजी वई त हीअ पैसिव आहे। पैसिव में जल्दी लॻाए वेंदा आहियूं, पर असां हिन शइ बाबति कोन सोचींदा आहियूं, ठीकु आहे। बाय मी। अच्छा, हिते प्रिपोजिशन पुट चेंज बि थींदा रहंदा आहिनि, ठीकु आहे न। हिते प्रिपोजिशन कन्वर्ट बि थी सघे थो, पैसिव में ॿियो को बि अची सघे थो। मसलन मां चवां क्लॉथ्स वर washed, मशीन, जुमिलो पैसिव जो ई आहे, जुमिलो पैसिव जो ई आहे। क्लॉथ्स वर वॉश्ड बाय मशीन, इन मशीन, एट मशीन हेठां लिखियल हुजे, छा कंदव? आई थिंक इन मशीन। छा बाबा? इन मशीन। हाणे ॿुधिजो, जुमिलो पैसिव जो आहे बाबा। जुमिलो छा जो आहे? जुमिलो पैसिव जो आहे, पर प्रिपोजिशन मूं बाय कोन लॻायो आहे, ठीकु आहे। छो जो जेके कपिड़ा धोऊं था न असां, कपिड़ा मशीन में धोता वेंदा आहिनि, मशीन खां कान धोता वेंदा आहिनि, ठीकु आहे न। जेको बाय आहे उनजी लफ़्ज़ी माना जेका निकिरंदी आहे खां। इट मीन्स व्हेन एन एक्शन इज़ परफॉर्म्ड बाय समबॉडी or someone, we have to use by. If an action is performed in any machine, we have to use in. If an action is done by person, we have to say by. Yes. There is no any kind of topic of passive. You can ask any preposition. I will answer it. बाबा इहो सम्झ में आयो त पैसे में इस्तेमालु कंदा आहियूं, पैसे में ॿियो प्रिपोजिशन लॻंदो आहे। हाणे हीअ तव्हांखे ज़हन में रखिणो आहे त हिते पर्सन जी ॻाल्हि थिए। जॾहिं मां हिते पर्सन बाबति ॻाल्हायूं, टी इज़ टेकन बाय यू, मील इज़ ईटन बाय यू, क्लास वॉज कंडक्टेड बाय यू, बाय हिम, बाय देम, त पोइ असांखे लॻाइणो आहे बाय। जेकॾहिं न त बाय न लॻंदो, प्रिपोजिशन कन्वर्ट थी सघे थो। अच्छा, ॿियो बाय जो इस्तेमालु किथे थींदो आहे? बाबा ॿियो बाय जो इस्तेमालु टाइम जे लाइ थींदो अथव। छाजे लाइ? टाइम जे लाइ थींदो आहे, ठीकु आहे। हाणे मां तव्हांखे एट ॿुधायो त टाइम जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, बाय बि टाइम जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। हाणे मां ॿ सेंटेंस लिखां थो, उन्हनि खे तव्हां थोरो कंपेयर कजो।
I shall come by 9 o'clock. I shall come at 9 o'clock. 9 o'clock. हाँ हिन में डिफरेंस छा आहे? ठीकु आहे न, हिन ॿिन्हिनि में डिफरेंस छा आहे? यानी टाइम जे लाइ बाहि बि लॻंदो अथव, जिथे जिथे तव्हांखे एट ॿुधायो आहे उन जॻह ते बाहि जो बि इस्तेमालु कबो आहे, पर उन जो तव्हांखे कॉन्सेप्ट ख़बर हुजणु घुरिजे त आहे छा। हाणे हिते बाहि लॻायो अथमि, आई शैल कम बाय 9 o'clock, यानी मां अची वेंदुसि 9 खां अॻु में 5-10 मिंट अॻु में। छा 5-10 मिंट अॻु में अची वेंदुसि, यानी असांखे टाइम लिमिट मिलियल आहे, उन खां अॻु में कमु थी वेंदो। पर जेको 8 आहे, 8 माना फिक्स, पूरे वक़्त ते ईंदुसि, कांटो 12 ते ईंदो, पोइ ई पहुचंदुसि। उते असांखे 8 जो इस्तेमालु करिणो आहे। ठीकु आहे, बाक़ी बाय जो इस्तेमालु असां करे सघूं था। ठीकु आहे। अच्छा, रिलेटेड शयूं तक़रीबन टेस्ट में अहिड़े क़िस्म जी शइ ईंदी कान, पर तव्हांजे ज़हन में हुजणु घुरिजे। ठीकु आहे न, छो जो अची सघे थो। ॿिया ऑप्शन जेकॾहिं न अचनि त पोइ तव्हां मुंझी वेंदव। ॿिया ऑप्शन न अचनि त पोइ तव्हां मुंझी वेंदव। आई थिंक दैट हैज़ बीन डिस्चार्ज। ठीकु आहे पुटु, जेकॾहिं ॿियो को ऑप्शन न हुजे त पोइ तव्हां मुंझी वेंदव त हिते मूंखे छा लॻाइणो आहे। ठीकु आहे। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो सेंटेंस हुजे, आई शल कंप्लीट वर्क डैश 10 o'clock डैश टुमारो लिखियलु हुजे, टुमारो बची सघे थो हिते। ठीकु आहे। तो हेठां ऑप्शन लिखियल हुजनि, ऑन, इन, बाय। हाणे 8 इन में हुजे ई न त पोइ तव्हां छा कंदव? छा लॻाईंदव? पोइ तव्हां बाय लॻाईंदव, छो जो तव्हांखे ख़बर आहे त हीउ कमु मूंखे 10 खां अॻे करिणो आहे, असां बाय लॻाए छॾींदासीं। सम्झ में आयो? अच्छा, ॿियो बाय जो इस्तेमालु टाइम जे लाइ त थी वियो, टाइम जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, सम्झ आई टाइम जे बारे में? ठीकु आहे। टाइम खां अलावा ॿियो इस्तेमालु थींदो आहे बाय सोर्स ऑफ। ठीकु आहे। कंहिं सोर्स जे ज़रिए का शइ विकिरो कई वञे, का शइ खपाई थी वञे कंहिं सोर्स जे ज़रिए, त उते बि प्रेपोज़िशन बाय लॻंदो आहे। कहिड़ो प्रेपोज़िशन लॻंदो आहे? बाय प्रेपोज़िशन लॻंदो आहे। ठीकु आहे न। सोर्स जे ज़रिए कीअं? ॾिसो, मां थो चवां त मिल्क इज़ सोल्ड, दैट सेंटेंस इज़ इन पैसिव। मिल्क इज़ सोल्ड डैश किलोग्राम्स। खीर किलोग्रामनि में खपंदो आहे न। हाणे हिते प्रेपोज़िशन लॻाइणो आहे। मिल्क इज़ सोल्ड इन किलोग्राम्स, मिल्क इज़ सोल्ड बाय किलोग्राम्स, मिल्क इज़ सोल्ड एट किलोग्राम्स, मिल्क इज़ सोल्ड ऑन किलोग्राम्स। व्हाट वी हैव टू यूज़? नो बाबा, इन कोन थींदो। ठीकु आहे। छा थींदो? बाय इस्तेमालु थींदो। ठीकु आहे न। ॾिसो, पेट्रोल खपायो वेंदो आहे छाजे ज़रिए? लिटरनि जे ज़रिए। पेट्रोल इज़ सोल्ड डैश लीटर्स, बाय लीटर्स, इन लीटर्स, विथ लीटर्स, इनटू लीटर्स। असांखे छा करिणो आहे? बाय लीटर्स। कपिड़ो विकिरो थींदो आहे, कपिड़ो छाजे ज़रिए खपायो वेंदो आहे? क्लॉथ इज़ सोल्ड बाय मीटर्स। त असांखे इन सेंस में छा लॻाइणो आहे? बाय जो इस्तेमालु करिणो आहे। ठीकु आहे। अच्छा, ॿियो बाय छाजे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं? when we travel from one place to another place, जॾहिं हिकु जॻह खां ॿी जॻह ताईं असां सफ़र था कयूं। ठीकु आहे। उहो छाजे ज़रिए हुजे? उहो कंहिं सोर्स जे ज़रिए हुजे, कंहिं गाॾी वग़ैरह जे ज़रिए हुजे, त असांखे प्रेपोज़िशन बाय इस्तेमालु करिणो आहे। लाइक वी आर गोइंग देयर बाय ट्रेन, वी आर गोइंग देयर बाय बस, वी आर गोइंग देयर बाय एरोप्लेन, वी आर गोइंग देयर बाय बोट, ॿेड़ीअ जे ज़रिए। वी आर गोइंग देयर बाय एयर, असां हवा जे ज़रिए उते वञी रहिया आहियूं। वी आर गोइंग देयर बाय रोड, असां रोड जे ज़रिए ओॾां वञी रहिया आहियूं। ठीकु आहे। पर जेॾी महिल ॻाल्हि सिर्फ़ु पंध जी अचे त पोइ असांखे लॻाइणो आहे ऑन। ठीकु आहे। आई गो देयर डैश फुट, छा थींदो? ऑन फुट। आई गो देयर ऑन फुट। पर कंहिं बि सवारी जी ॻाल्हि कयूं न, असांखे छा लॻाइणो आहे? बाय जो इस्तेमालु करिणो आहे। इज़ इट क्लियर? यस। House was covered with snow. When something is covered like snow, ख़ासि करे स्नो जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। टेस्ट में पींदो आहे त घर जेको आहे बर्फ़ सां ढकियल आहे। द हाउस इज़ कवर्ड विथ स्नो। इन स्नो वग़ैरह कॾहिं बि कोन्हे चवणो साईं। ओके, यू कैन आस्क। साईं, आई कम देश असलम से वीगो, छा
बाय स्लम्स वी गो न बाबा ग़लति अथव मां तव्हांखे ॾिसो ॿुधायो त कंहिं बि सवारी जे ज़रिए सां अचूं था बाय असलम जो हिते को कमु न आहे अचूं त असलम जे गाॾी मथां बाय असलम कार हाणे इहा ॾिस नाउन जी हिकिड़ी पज़ेशन थी वई ठीकु आहे न नाउन में जेकॾहिं असां पज़ेशन ॾेई छॾी त हुन जो मतिलबु ईअं कोन्हे त प्रेपोजिशन मटिजे आई कम बाय सर अली खान्स कार आई कम बाय सर अली खान्स बाइक आई कम बाय सर अली खान्स ट्रेन हिते को बि नाउन लॻे उन सां रिलेटेड न आहे यस स्पेसिफिक ॾिसो न हाणे हिते असां ॻाल्हायूं पिया कंहिं सवारी जे बारे में सवारियूं त ही स्पेसिफिक में अची थियूं वञनि न बाय ट्रेवल कंहिं ज़रिए कंदासीं बाय कंदासीं इट माइट बी इन रेन मार्टन ठीकु आहे न रेन मार्टन में थी सघे थो बहरहाल मां तव्हांखे जेका शइ ॿुधाई आहे न पुट इनखे फॉलो कजो तव्हां ट्रेवल करिणो आहे कंहिं बि ज़रिए छाजे बि हुजे भले बाय लैंड लिखियलु हुजे बाय एयर लिखियलु हुजे बाय वाटर लिखियलु हुजे पाणीअ जे ज़रिए किथां तरंदा वञो पिया त बि बाय ठीकु आहे न अच्छा विथ लिखियो हो मूं बाबा हा विथ प्रेपोजिशन किथे इस्तेमालु कंदा आहियूं असां विथ प्रेपोजिशन साईं ही त वठो मूंखां जस्ट 2 मिनट्स विथ प्रेपोजिशन इस्तेमालु कंदा आहियूं इंस्ट्रूमेंट्स जे लाइ छाजे लाइ इंस्ट्रूमेंट्स ठीकु आहे इंस्ट्रूमेंट्स जहिड़ो कमु वटि पेन हथ में आहे ठीकु आहे जहिड़ो का असां वटि का कुहाड़ी हथ में आहे वण पिया कटियूं हुन सां इंस्ट्रूमेंट जे लाइ असांखे छा इस्तेमालु करिणो आहे विथ इस्तेमालु करिणो आहे ठीकु आहे न उन में पैसिव जे मूड में बि उते बि अहिड़े ई क़िस्म सां इस्तेमालु थींदियूं शयूं ॾिसो मां थो चवां a bird was killed dash a gun ही बि पैसिव जो जुमिलो आहे ठीकु आहे ॾिसो स्ट्रक्चर ॾिसोसि सब्जेक्ट आयो पियो आहे हेल्पिंग और बाय वर्ब थर्ड फॉर्म आहे पैसिव आहे ठीकु आहे असांखे छा इस्तेमालु करिणो आहे हिते विथ इस्तेमालु करिणो आहे छा इस्तेमालु करिणो आहे विथ a letter will be written dash a pen छा इस्तेमालु करिणो आहे विथ अ पेन ठीकु आहे पेन वारो जुमिलो लिखियुमि त ॿियो हिकिड़ो प्रेपोजिशन हिन में अची वियो त जेॾीमहिल वरी इनक जी ॻाल्हि अची वञे त पोइ इनक चइजो विथ इनक न चइजो a letter is written with black इनक न चइजो विथ ब्लू इनक न चइजो इन चवंदव छा चवंदव इन जेॾीमहिल इनक जी ॻाल्हि ईंदी आहे न उन सां इनक सां प्रेपोजिशन छा लॻंदो आहे इन जो इस्तेमालु थींदो आहे ठीकु आहे न अच्छा हाणे इंस्ट्रूमेंट जे लाइ ई लॻी वियो ठीकु आहे न इंस्ट्रूमेंट जे लाइ लॻंदो असांखे ख़बर पइजी वई उन खां अलावा विथ जी माना सां गॾु बि हूंदी आहे वेन वी आर लिविंग विथ समबॉडी जीअं असां पंहिंजे पेरेंट्स सां गॾु रहंदा आहियूं चवंदा आहियूं आई लिव विथ माई पेरेंट्स आई लिव विथ माई पेरेंट्स इट मीन्स वेन वी गिव अ कंपनी टू समबॉडी वेन वी आर कंपनीड विथ समबॉडी जेकॾहिं असां कंहिंसां गॾु आहियूं त उते बि असां प्रेपोजिशन छा इस्तेमालु कंदासूं विथ इस्तेमालु कंदासूं ठीकु आहे आई एम with my brother I am with my brother मां पंहिंजे भाउ सां गॾु आहियां मां पंहिंजे भाउ सां गॾु आहियां ठीकु आहे त इन सेंस में बि असां विथ जो इस्तेमालु कंदा आहियूं ठीकु आहे पुट अच्छा उन खां पोइ हाणे आहे अबो ऐं ओवर पहिरां मूं तव्हांखे ॿुधायो शायदि ठीकु आहे न अबो उते इस्तेमालु कंदा आहियूं जेॾी महिल का शइ असां खां लेवल में मथे आहे when something is higher than other thing or any person का शइ असां खां मथे आहे के माण्हू खां मथे आहे त असांखे छा इस्तेमालु करिणो आहे असांखे अबो इस्तेमालु करिणो आहे छा इस्तेमालु करिणो आहे अबो इस्तेमालु करिणो आहे ठीकु आहे न हाणे ॾिसो असां चऊं था the sky is dash us the sky is dash us हिते छा लॻाईंदासीं the sky is above us शायदि असां चई सघूं था त the sky is over us न ग़लति आहे ठीकु आहे जेकॾहिं मां चवां the kite is flying dash me over me चई सघूं था over me चई सघूं था above me चवंदासीं छा चवंदासीं above me अच्छा ॿुधो पुट हिते जेकॾहिं over चई छॾियूं त ग़लति नथो इसका जे लाइ ओवर न खणी सघो इसका जे लाइ सिर्फ़ अबो लॻाईंदा पर काइट जे लाइ तव्हां
ओवर लगाए सको था और अबो एक ॿिए जी जगह ते लगी वेंदो आहे पर हर जुमले में न छा हर जुमले में न जेकर मां हिकड़ी छतरी पंहिंजे मथां खणी बीठो आहियां ठीक आहे छतरी खास करे ये शिकल याद रखजो रेम्बो जी केड़ी रेम्बो जी या छतरी जी शिकल याद रखजो जे ब्रिज होंदी आहे पुल होंदी आहे के पानी जे मथां होंदी आहे एडी कंडीशन में असा के को प्रीपोजिशन लगाणो त छा करणो आहे ओवर जो इस्तेमाल करणो छा करणो आहे ओवर त हाणे ॾिसो ही काइट असा जे मथां उड़ामे पे ओवर लगायूं या लगायूं गलत ना आहे ठीक आहे पर सेंटेंस ही ता के एडो ॾिनल होजे ओ उने में ता नथा लगाए सको जे मां चवा आई हेल्ड एन अम्ब्रेला dash myself held second form है hold जो ठीक है I held an umbrella dash myself over myself above myself क्या above myself सही है over myself क्या करना दूं over myself करना दूं जो माता के बता छठी वांगत काम शिकल जो के चाल गणवा over जो इस्तेमाल करनो ठीक है बाबा अबो जेको आ ऐं ओवर जेको आ रुके असा के जगह जे ला कोने इस्तेमाल करो रुके जगह जे ला इस्तेमाल कोने करनो हेठ मथे न असा का को इज्जत में मथे आ असा का को मर्तबे में मथे आ असा का को स्टेटस में मथे आ उते अबो इस्तेमाल कंदा जो मसलन मा चवा द रेस्पेक्ट ऑफ सर अली खान इज डैश मी ओवर मी अबो मी ऑन मी हेठा लिखलो जे छा लगाई दो वी आर टॉकिंग अबाउट रेस्पेक्ट वी हैव टू यूज अबो she got the marks dash our expectations उन मार्क असा जे उम्मीद का मथे खयूं ओवर अबो छा अबो जो इस्तेमाल के कंदा ठीक है she got marks dash 90% इते डैश लगल होजे she got marks dash 90% नंबर में का शे मथे होजे तादाद में का शे मथे होजे वो बता के प्रीपोजिशन छा इस्तेमाल करनो अबो इस्तेमाल करनो यानी अबो नंबर जे लाभ लगंदो है when we are talking about number when we are talking about any quantity when we are talking about any place or position we have to use अबो ओवर सिर्फ उन्हें जे लाजे का शे छायल होजे जी ब्रिज वगैरह जे बारे में पण गलाइंदा आहियूं न ठीक है त पुल मुझे मथा असा छा चंदा तो द ब्रिज इज ओवर एन अम्ब्रेला इज ओवर मी सिमो को दूं असा जे मथा घूमे पे पकड़ियो तो असा चंदा तो दी सिमो इज ओवर दैट्स ऑल थैंक यू